अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो चैनल जी न्यू वीडियो सां गॾु मां आहियां अब्दुल कयूम। हिन वीडियो में तव्हांखे असां दुनिया जी दिलचस्प मालूमात ऐं ॼाण ॾींदासीं। वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिले। अचो त वीडियो शुरू कयूं था। दोस्तों फेसबुक पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणिजी वियो आहे। फेसबुक खे ॾींहं में हिकु चकर ओपन न कयूं, खोलियोंसि न, सुकून ई न ईंदो आहे। फेसबुक खे इस्तेमालु कंदे हिकु ज़हन में ख़्यालु ज़रूरु अचे थो त फेसबुक आख़िर नीरो छो आहे, ब्लू छो आहे, ॿियो कलर फेसबुक में छो न आहे। इन जे पोयां हिकु राज़ आहे। उहो राज़ इहो आहे त मार्क ज़करबर्ग जेको फेसबुक जो मालिक आहे उनखे हिकु बीमारी आहे जंहिंखे अंग्रेज़ी में कलर ब्लाइंड सॾींदा आहिनि ऐं सिंधी में रंग जो अंधो। इन बीमारी में इंसान खे कुझु कलर नज़र न ईंदा आहिनि। फेसबुक जे मालिक खे बि साओ ऐं ॻाढ़ो कलर नज़र न ईंदा आहिनि। ॿियनि कलरनि जे निस्बतनि हिन खे नीरो कलर ज़्यादा नज़र ईंदो आहे। हुन पंहिंजे फ़ाइदे लाइ फेसबुक जो नीरो कलर करे छॾियो। दोस्तों नरबरशीअ में ताक़त बि थिए थी, दहशत बि थिए थी, लेकिन शिकार जे मामले में ही जानवर तमामु सुस्तु आहे। इन खां वधीक जेको शिकार करे थी उहा हिन जी मादा शींहणी करे थी। शींहणी जेको शिकार मारे अचे थी उहो ई शींहुं अक्सर खाए थो, लेकिन पाण घणो शिकार ते नथो वञे। दोस्तों पानी जो रंग अक्सर आसमानी कलर जो थिए थो या नीरे कलर जो थिए थो, लेकिन ऑस्ट्रेलिया जी हिन झील जो रंग गुलाबी कलर जो आहे। हिन जो पाणी गुलाबी कलर जो आहे। इन जो नालो लेक हेलियर आहे अंग्रेज़ी में, ऐं हिन जो पाणी जेको आहे पीअण लाइक़ु न आहे, कोड़ो पाणी अथसि। दोस्तों तव्हां हिकु चकर सोचो गऊं ते या मेंह ते ज़ेब्रा क्रॉसिंग करण जो कहिड़ो फ़ाइदो थींदो। मतिलबु अछूं या कारियूं पटियूं बणाए मेंह ते या गऊं ते उनजो फ़ाइदो कहिड़ो थींदो, तव्हां पाण ही रिपोर्ट ॿुधो। ये है इनके मुताबिक कि जापान में एक रिसर्च हुई भैंसों पर, बफलोज पर, जिसमें इस तरह की लाइनें, सफ़ेद लाइनें जब इन जानवरों पर लगा दी जाती हैं तो इनको मुख्तलिफ किस्म के जो हशरात हैं वो काटते नहीं हैं। मुख्तलिफ किस्म के जो कीड़े हैं वो इनकी स्किन पर नहीं बैठते, इनकी खाल पर नहीं बैठते, इनका खून नहीं चूसते। दोस्तों पुराने ज़माने में भी माल ते अछूं या कारियूं पटियूं माण्हू बणींदा हुया। इन सां जेको इहो फ़ाइदो थींदो हुयो त मच्छर या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मक्खियूं जेके आहिनि माल खे न खेंदियूं हुयूं। इहो तजुर्बो तव्हां आज़माए सघो था। दोस्तों वागू हिकु अहिड़ो जानवर आहे जंहिंजो पाणी में अक्सर मंधाण मचल हूंदो आहे। ज़हन में हिकु ख़्यालु ज़रूरु अचे थो त हिन बला जी आख़िर उमिरि केतिरी थींदी हूंदी, छो जो हिनखे ॾिसंदे ईअं लॻे थो त हिन जी उमिरि तमामु घणी हूंदी, लेकिन तव्हांजी नॉलेज लाइ, तव्हांजी मालूमात लाइ ॿुधाईंदा हलूं त हिन जी जेका एवरेज उमिरि आहे उहा 40 साल आहे। दोस्तों वण रहणु तमामु सुठो अमल आहे। वण कार्बन डाइऑक्साइड खे जज़ब कंदा आहिनि ऐं फ्रेश एयर, फ्रेश माहौल पैदा कंदा आहिनि। माहौल तमामु सुठो थी वेंदो आहे। वणनि जे हेठां वेहण में बि मज़ो ईंदो आहे, लेकिन अॼुकल्ह वण माण्हू कटींदा था वञनि। लेकिन इंडिया जो हिकु अहिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे पिलंत्री। उनजो इहो रस्म रवाज आहे त जॾहिं बि कंहिं घर में धीअ जो औलाद पैदा थिए थो या छोकिरी पैदा थिए थी त उहो ॻोठ जो हिकु रस्म रवाज आहे। उन घर वारनि खे लाज़मी 111 वण ॻोठ में पोखणा हूंदा आहिनि। घटि न वधि 111 वण उहे घर वारा उन ॻोठ में पोखींदा आहिनि। दोस्तों माखी ख़ुदा जी नेमत आहे। दुनिया में हर खाधे वारी चीज़ जी एक्सपायरी डेट आहे, लेकिन माखी हिकु अहिड़ो खाधो आहे, अहिड़ी नेमत आहे ख़ुदा जी जंहिंजी एक्सपायरी डेट न आहे। हज़ारनि सालनि खां बाद बि तव्हां माखी खाई सघो था। चाहे 3000 साल पुराणी माखी हुजे, उहा एक्सपायर न थींदी, ख़राबु न थींदी, तव्हां खाई सघो था। शर्त इहा आहे त फार्मी माखी न हुजे, उनजी गारंटी न आहे, या इन में मिक्स न हुजे का चीज़, पाणी वग़ैरह मिक्स न हुजे, त इहे एक्सपायर न थींदी इंशाल्लाह। दोस्तों अमूमन आम कुकड़नि जो कलर ॻाढ़ो हूंदो आहे, या अॾनि जो कलर बि अहिड़ो ई क़िस्म जो हूंदो आहे, ॻाढ़ो वग़ैरह। लेकिन चाइना जी इहे सिल्की कुकड़ जंहिंजो अंग्रेज़ी में नालो सिल्की आहे, इन जे गोश्त जो कलर ॻाढ़ो न आहे, आम न आहे। हे जॾहिं ख़ूबसूरत आहे, हिन जो गोश्त बि एॾो ख़ूबसूरत आहे। हिन जे गोश्त जो रंग जेको आहे कारो आहे, ब्लैक आहे। हे पहिरीं दुनिया जी कुकड़ आहे जंहिंजे गोश्त जो रंग कारो आहे। दोस्तों दुनिया पूरी में कंहिं बि होटल ते मानी खाइण खां बाद बेरे खे टिप ॾिनी वेंदी आहे। इहो तमामु सुठो अमल आहे। बेरो बि हुन सां ख़ुशि थी वेंदो आहे। लेकिन जापान दुनिया जो वाहिद मुल्क आहे जिते टिप ॾियण जो रवाजु न आहे। कंहिं बि बेरे खे तव्हां मानी खाइण खां बाद टिप ॾींदो, उन होटल जा मालिक तव्हां ते नाराज़ थी वेंदा, ॾमिरजी वेंदा। जापानी इन अमल खे जेको आहे पसंदि न आहिनि कंदा टिप वारे खे। जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि आई आहे तव्हांखे त हिनखे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात पोस्ट कंदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।